ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो माँ भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जे अध्याय 6 जे पहिरें भाग में ॾिठो त राजा परीक्षित श्री सुखदेव जी स्वामीअ खां आज्ञा वठी श्री कृष्ण भगवान जी जो ध्यान लगाए उन में लीन थी वञनि था। पोयां राजा परीक्षित के उते अकेलो छॾे सुखदेव जी ऐं ॿिया रकेश्वर उतां खां रवाना थी विया ऐं ॿिए पासे तक्षक नाग ब्रह्मण जो रूप धारे अचे थो। विच में उन जी मुलाक़ात धनवंतरी वेद सां थिए थी, जेको राजा परीक्षित के बचाइण वास्ते पे आयो। लेकिन तक्षक नाग उनके धन दौलत यानी के उनजे मन जी मुराद पूरी करे उनके उतां खां ही मोटाए छॾियो ऐं हिते तक्षक नाग कीरे जो रूप ठही अची राजा परीक्षित के डंगे छॾे थो, जंहिं करे राजा परीक्षित जो शरीर त भस्म थी वञे थो, पर चेतन आत्मा दिव्य विमान ते चढ़ी वैकुंठ में हलियो वञे थो। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जे अध्याय 6 जो ॿियो भाग शुरू करे रहा आहियूं। प्यारा भक्तों, तक्षक नाग बि उतां खां उॾामी इंद्रलोक ॾांहुं हलियो वियो। इहो हाल ॾिसी जेके माण्हू उते वेठा हुआ से सभु रोवण लॻा। शहर जा सभई स्त्रियूं ऐं पुरुष इहो हाल ॿुधी ॾाढो शोक करण लॻा। जन्मजे राजा परीक्षित जे पुटु पंहिंजे पीउ जे शास्त्र मूजिबि अंतिम संस्कार ऐं क्रियाक्रम करे वज़ीरनि जी मर्ज़ीअ मूजिबि राज सिंघासन ते वेठो, जेको काठेर वण समेत सरी वरी जीअरो थी उथियो हो। तंहिं हस्तिनापुर में अची जेके ॻाल्हियूं तक्षक नाग ऐं धनवंतर वेद जे विच में हलियूं हुयूं से सभु जीअं जूं तीअं सभिनी माण्हुनि खे अची ॿुधायूं। इहो हाल ॿुधी राजा परीक्षित जे वज़ीरनि तक्षक नाग खे ख़राबु सम्झियो। जॾहिं जन्मजे के 12 साल राज गद्दीअ ते वेठे गुज़रिया, तॾहिं उन बि वज़ीरनि खां पंहिंजे पीउ जे मरण जो हाल ऐं तक्षक नाग ऐं धनवंतर वेद जी पाण में मुलाक़ात करण जी ॻाल्हि ॿुधी। तॾहिं क्रोध में भरिजी चयाईं त तक्षक नाग, जेतोणीकि श्रृंगी रखेश्वर जे श्राप ॾियण ते मुंहिंजे पिता के डंगे मारियो, तंहिं में त उन जो कसूर कोन्हे, पर उन धनवंतर वेद के वाट में दौलत ॾेई हस्तिनापुर में अचण खां रोकियो। तंहिं करे मां खेसि पंहिंजो दुश्मन ॼाणी अहिड़ी तरह सभिनी नांगनि खे पंहिंजे पीउ जी अयूज़ सारींदसि, जो नांगनि जो ॿिज ही दुनिया में न रहे। प्यारा भक्तों, पोइ जन्मजे ब्रह्मण ऐं रखेश्वरनि खे घुराए चयो, तव्हां को अहिड़ो यज्ञ करायो जंहिं में सभई नाग सरी मरी वञनि। ब्रह्मणनि चयो त हे राजा, सर्पशत्र यज्ञ करण सां सभई नाग पाण खां पाण ही अची सरी मरी वेंदा। तव्हां उहो यज्ञ करियो। पोइ प्यारा भक्तों, जन्मजे सासूत ब्रह्मण खे आचार्य बणाए उहो यज्ञ करण शुरू कयो। तॾहिं मंत्र जे असर करे हज़ारे नाग पंहिंजूं जायूं छॾे दूर दूर खां अची उते इकट्ठा थियण लॻा ऐं पंहिंजी इच्छा सां शर्वा में वेही आहुति ॾियण वक़्तु अगन कुंड में किरी सड़ण लॻा।
जॾहिं अहिड़ी तरह करोड़े नांग उन यज्ञ में सड़ी मरी विया ऐं तक्षक नाग पंहिंजे प्राणनि बचाइण लाइ राजा इंद्र जी शरण में वञी लिकियो, तंहिं करे यज्ञशाला में न आयो। तॾहिं जनमेजय ब्राह्मणनि खां पुछियो त हेतिरा नांग हिन यज्ञ में अची सड़ी मुआ आहिनि, मगर मुंहिंजो दुश्मन तक्षक नांग अञा ताईं छो न आयो आहे। ब्राह्मणनि जवाबु ॾिनो त तक्षक नांग राजा इंद्र जे शरण में वञी लिकियो आहे, जंहिं करे हिते अची न सघियो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी जनमेजय यज्ञ कराइण वारनि ब्राह्मणनि खे चयो, असांजे दुश्मन जी रक्षा करण सां इंद्र बि असांजो दुश्मन थियो। छा अव्हां जो मंत्र अहिड़ी ताक़त नथो रखे जो तक्षक नाग राजा इंद्र समेत अची यज्ञशाला में भस्म थिए। रखेश्वरनि जवाबु ॾिनो, परमेश्वर जी दया सां हिन मंत्र में सभ खां सुमृति आहे। हाणे असां तव्हांजे चवण करे अहिड़ो मंत्र पढ़ूं था। जीअं ई ब्राह्मणनि उहो मंत्र पढ़ी अग्नि कुंड में आहुति विधी, तीअं ई राजा इंद्र जो सिंघासन जंहिंजे हेठां तक्षक नाग लिकियो वेठो हो उन समेत उॾाणो। इहो हाल ॾिसी वासिंग नांग जी नाठी आस्तिक बृहस्पति पुरोहित खे चयो त जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु राजा इंद्र ऐं तक्षक जी मदद न कंदा त हू ॿई वञी अग्नि कुंड में पवंदा। तॾहिं बृहस्पति आस्तिक खे पाण सां वठी यज्ञशाला में वञी अंगिरस गोत्री ब्राह्मण खे जो यज्ञ कराए रहियो हो उनखे चयो त तूं आहुति विझण में थोरी देरि कर ऐं उहा ॾखणा पूरण आहुतीअ जी जनमेजय खां घुर, जीअं इंद्र ऐं तक्षक नांग ॿिन्ही जा प्राण बचनि। जॾहिं मंत्र जे असर खां इंद्र जो सिंघासन तक्षक नाग समेत उॾामंदो यज्ञशाला में अची पहुतो, तॾहिं बृहस्पति ऐं आस्तिक घणी ई वॾाई करण खां पोइ जनमेजय खे चयो, हे राजा, तुंहिंजे पिता राजा परीक्षित जो मौत ब्राह्मण जे श्राप करे इन नमूने लिखियलु हो। उन में तक्षक नाग जो को बि ॾोह कोन्हे ऐं तक्षक नाग सभिनी नांगनि जो राजा थियण ऐं अमृत पीअण करे मरी नथो सघे। तूं जो ईअं सम्झी थो त तक्षक नाग जे ॾंगण सबबु राजा परीक्षित मुओ, इहा ॻाल्हि ज्ञान खां ॿाहिरि आहे। मरण जीअण दुख सुख हानि लाभ सभु परमेश्वर जी इच्छा ऐं पंहिंजे नसीब अनुसार थिए थो। जीअं संसारी माण्हू बाहि लॻण, पाणीअ में ॿुॾण, हथियारनि सां मरण, नांग जे ॾंगण, धकु लॻण, जाइ किरण करे हेठां दॿिजी ऐं ज़हर मिलण करे मरण ऐं ॿियनि बि केतिरनि ई क़िस्मनि जा मौत जीअं जंहिंजे नसीब में लिखियलु आहिनि तीअं थियनि था, पर हिकिड़ो बहानो थिए थो जंहिं में मौत जो को बि नालो नथो वठे। तहिड़ी तरह प्रारब्ध मूजिबि तुंहिंजे पीउ राजा परीक्षित बि तक्षक नांग जे ॾंगण सां मरी मुक्त पदवीअ खे पहुतो ऐं हिकिड़े तक्षक जी अयूज़ बेगुनाह करोड़ नांग सारे मारिया। ज्ञानी ऐं धर्मात्मा पुरुष खे ईअं करणु न घुरिजे। हाणे पंहिंजो क्रोध छॾे खिमिया करे इहो यज्ञ बंदि कर। राजा परीक्षित जो मौत पंहिंजे प्रारब्ध खां सम्झी ॿियनि नांगनि खे न सारायो। कंहिं जे मारण सां को नथो मरे ऐं उन परमेश्वर खे दंडवत करणु घुरिजे जंहिंजी माया सां इंसान खे इहो अभिमान थिए थो त मूं पंहिंजे दुश्मन खे मारियो ऐं जीतियो। नारायण जी इहा ॻाल्हि फ़क़ति चवण वास्ते आहे, मारण ऐं जीआरण पंहिंजे वस रखे थो। ॿिए कंहिंखे बि इहा सुमर्थी न आहे जो उन में दम हणी सघे। प्यारा भक्तम, जॾहिं इहा ॻाल्हि गुरु बृहस्पति ऐं आस्तिक नांग जी ॿुधी राजा जनमेजय खे ज्ञान पैदा थियो, तॾहिं उन ब्राह्मण खे चयो त आख़िरी आहुति अग्नि में न विझो। उन वक़्तु ख़ुशि थी तक्षक नांग राजा जनमेजय खे ई वरदान ॾिनो त जेको तुंहिंजे ऐं मुंहिंजे नाले जो सुमरण कंदो तंहिंखे को बि नांग न ॾंगींदो। जॾहिं राजा जनमेजय रखेश्वरनि ऐं ब्राह्मणनि खे ॾखिणा ॾेई मोकल ॾिनी
तॾहिं गुरु बृहस्पति जंहिंजी दया सां इंद्र ऐं तक्षक नाग जा प्राण बचिया हुआ उन सां गॾिजी इंद्रलोक ॾांहुं हलियो वियो। एतिरी कथा ॿुधाए सूत जी श्री कृष्ण भॻवान खे ध्यान में दंडवत करे सनक ऐं ॿियनि वखेश्वरनि खे चयो, मूं ही अमृत रूपी श्रीमद् भागवत पुराण जी कथा जा तव्हांखे ॿुधाई उन जे प्रताप सां तव्हां सभिनी पापनि खां छुटी मुक्तिअ खे प्राप्त कंदा। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12हें स्कंद जो अध्याय 6 संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा के ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हां जो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।